तारों ता हिते ॾिसो लॻियो पियो आहिनि अॻियां खां सॼी लाइन चोरी कटे विया हलिया आहिनि ट्रांसफार्मर चोरी थी वियो लाइट असांजी कटी पई 50 सालनि खां वठी हलंदड़ लाइट हुई साईं नवेद कमर जी महिरबानी सां असांखे खोरवा खां लाइट मिली हुई जेका ॿियनि राज्यनि में भरे पई चांडियुनि वटि भरे पई जोगियुनि वटि भरे पई सिर्फ़ु असांखे मिडल स्कूल आहे सालेह मोहम्मद लाशारी देह आहे पाण जी शोरकी जी 2008 जी अप्रूवल आहे साईं अब्दुल करीम खुमरे साहिब जे महिरबानी सां स्कूल मंज़ूर थियो तो ठेकेदार में आया कमु कयो हाणे ही इन कंडीशन में कमु कंप्लीट थिए कोन थो ठेकेदार जीअं वियो आहे तीअं वरी वापसि वियो कोन्हे ऐं असां आला इदारनि में बार बार लिखियो आहे डी सी साहिब ताईं विया आहियूं डी सी साहिब विज़िट बि कई आहे पर अञा कमु जेको आहे हिन कंडीशन रोडड़ी जो शिकार थियो पियो जी सर ही पंहिंजो आहे प्राइमरी स्कूल रोड सालेह मोहम्मद लाशारी देशोर के ही साईं कासिम नवी जे कमर सां असां कराची में मिलियासीं उनजी महिरबानी सां हीअ स्कूल नओं ठहियो आहे हिन वक़्तु हलंदड़ बि आहे प्राइमरी जा ॿार पढ़नि पिया हिन उस्ताद मुक़ररु थियल आहे हाणे असां इहो चऊं त हिन ते असांखे अञा ॿियो उस्ताद जो हिकिड़ो उस्ताद आहे ॿार तक़रीबन 150 खां मथे जी ऐं हिन वक़्तु वेकेशन हले पई वेकेशन खां पोइ साईं खे इहो चवंदासीं महिरबानी करे असांखे अभी ठीक है तैयार ठाहियो बस आला तव्हांखे ख़ुशि बाबा तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैरु आहे अच्छा उनखां पोइ सर हीअ असांजो ॻोठु सालेह मोहम्मद लाशारी ताईं बुड़ी शाकरी में खोरवा जो रोड आयो आहे जेको तव्हां ॾिसी आया हूंदा तव्हांखे विज़िट कराईंदासीं हाणे इन खां पोइ सिर्फ़ु 1.5 किलोमीटर सियाल फार्म ताईं असांजो इहो रोड रहे थो अगरि इहो 1.5 किलोमीटर जी असांखे रोड मिली वञे त असांजो खोरवा टू बुड़ी शाकरी ही मेन लाइन थी वेंदी मेन रोड थी वेंदो हलियो सही ऐं असांखे हिन वक़्तु ज़रूरत पए छो जो बरसाति पवंदियूं त पोइ असांजूं जेके पंहिंजूं गाॾियूं सिर्फ़ु असां कढी कोन सघंदा आहियूं हेॾा 1.5 किलोमीटर कचो त असां केॾा वञूं त साईं वारनि खे असां इहो चवंदासीं महिरबानी करे 1.5 किलोमीटर रोड ॾेई हीअ तव्हां रोड मेन रोड करियो लाइट कटिजी वई आहे काफ़ी वक़्त खां वठी जेके चोर हुआ उहो उन ई टाइम खां वठी हाणे चांडियुनि में लाइट भरे पई असांजो ट्रांसफार्मर में चोरी करे विया त तारूं चोरी करे विया उनखां पोइ बि वियो त मिडल स्कूल आहे उनजी कंडीशन इहा आहे हालांकि 2008 जो जेको इंस्टॉलमेंट जो ठेको आहे जंहिंजो हलंदड़ कमु आहे पर पोइ जीअं ठेकेदार छॾे वियो त छॾे वियो वापसि वियो कोन्हे उनखां पोइ असांजो हीअ जेको रोड अचे पियो लिंक रोड दरियाखान लाशारी मेन खोरवा ऐं बुड़ी शाकरी रोड खां उनजी तव्हां कंडीशन इहा ॾिसी आया आहियो अच्छा हिन वक़्तु इहो आहे त बरसातिनि जी हाणे सीज़न अचे पई हीअ जेको घुंगड़ो वञे पियो आमड़की ड्रेन खे चवंदा आहिनि इहो हर वक़्तु असांखे बोर ईंदो आहे हर बरसाति में पोइ असां रोज़ माण्हू किना मिसंदा कोन ॿुॾंदा पिया आहियूं पर हिते वेठा हूंदा आहियूं हाणे असां साईं वारनि साईं नवीद कमर खे अच्छा खुरम वारनि खे या साईं कासमान खे या मिसंदा पहिरीं त असांखे हिनजी खाटी कराए ॾियो सही अच्छा उनखां पोइ हिन असांजे ॻोठ खां वठी अॻिते ॻोठु आहे ख़ुदाॾिनो लाशारी ॻोठु वली मोहम्मद चांडियो ॻोठु नूर मोहम्मद चांडियो उनखां पोइ वरी ॻोठु अलावरायो लाशारी उनखां पोइ ॻोठु वरी आहे अकबर विराइश इहे मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि इन्हनि जॾहिं बरसाति पवंदियूं इन्हनि जा बीमार माण्हू जेके आहिनि से बि हितां खां निकिरी कोन वेंदा आहिनि त इन्हनि खे इन रोड जे लाइ असां गुज़ारिश था कयूं महिरबानी करे हिकिड़े माण्हू खे रोड ॾियो उनखां पोइ जॾहिं बरसातूं वसंदियूं त हितां खां 5 माण्हू जेको आहे सुबुह हली कोन सघंदो आहे गाॾियूं मोटरसाइकिलूं असां वटि छॾे वेंदा आहिनि त असां वारनि खे इहो चवंदा त साईं महिरबानी करे तव्हां हिन माण्हू खे रोड ॾियो अॻियां जेके बि वोटर आहिनि ऐं हलिफ़िया चवां थो त हिते देश और में सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खां बाक़ी कोन्हे जंहिंजो को वोट ॿिए केॾांहुं वेंदो हुजे त हाणे असां चवंदा जॾहिं सॼी ज़िंदगी असां जीअं बुटो जा नारा पिया आहिनि पाकिस्तान पार्टी सां वाबस्ता पिया माइटनि खां वठी त अमीं बि ओतिरी असांजी सार लहो सही इहो असांजो राइट बि आहे सही प्राइमरी स्कूल ते असांखे हींअर मास्टर मिलियो हाणे उन्हनि ते का पोटे वारी ऐं चौकीदारी जॻह पिया कंहिंखे नौकिरी नथी मिले असां चवंदा नौकिरियूं ॾियो माण्हुनि खे सही इहो माण्हुनि जो हक़ु आहे अच्छा उनखां पोइ असांजे ज़मीन जो मसइलो आहे उहो असां सिधो तव्हांजे साम्हूं रखियो आहे साईं वारनि खे चवंदा त साईं तव्हां थोरो टाइम कढी खुरम साईं कासिम नवीद आहे साईं नवीद कमर आहे तव्हां हिकिड़ो चकर शोरकी देह जो लॻायो अव्हांखे माण्हुनि जे ॾुखनि जी तकलीफ़ुनि जी ख़बर पए त जेके माण्हू सॼी ज़िंदगी असां सां गॾु हलिया आहिनि उन्हनि खे तकलीफ़ूं कहिड़ियूं आहिनि